जी बिल्कुल हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं वार्ड नंबर जे 3 जे उमेदवार अब्दुल रफ़ान चाचल वटि संदसि पुछंदासीं संदसि छा चवण आहे। मां बि असुलु हितां जो रहाकू आहे, हिते वेठो आहियां, मुंहिंजो वोट हिते दाख़िल आहे। हितां जे पाड़े जे माण्हुनि खे एतिरी तकलीफ़ हुई जे पाणी रस्तनि में बीठो आहे, घिटनि में, नालनि में, किथे बि कंहिं माण्हू वटि नुमाइंदो हली न आयो। असां ज़ाती हुन ते तनक़ीद न कंदासीं, पंहिंजी जॻह ते चङो माण्हू आहे, इज़तदार आहे, पर कम जे हिसाब सां हितां जे हर माण्हू जी इहा तव्हां शिकायत हुई त हिते माण्हू लड़ी असांखां कॾहिं को पुछण न आयो आहे, रस्ते में घिटनि में पाणी बीठा आहिनि। इवन को सफ़ाई करण वारो नथो अचे। जॾहिं वियासीं असां उते दाहीं त असांखे जवाबु मिलियो त बाबा हाणे तव्हां टाउन वारनि ॾे वञो, उन्हनि सां वञी ॻाल्हायो, मूंखां कुझु कोन्ह थींदो। हाणे बि साॻियो ई नुमाइंदो हिते अची बीठो असांखे हिन ॻाल्हि जो। पाड़े जे माण्हुनि, हितां जे इलाइक़े जे माण्हुनि जेके बि असां सां ग़रीब पाड़े जा माण्हू मिसकीन वेठा आहिनि, उन्हनि सभिनी जो अहसासु हुयो, उहे सभई हली आया, सभिनी जे उन्हनि जे पाड़े जे इसरार ते बीठासीं त बाबा तव्हां बीहो न। त हाणे 3 नंबर वार्ड जेको आहे इहो एॾी का वॾी सीट न आहे, न का एॾी अहमियत रखे थो, न असांखे हिन शइ जी ज़रूरत हुई त मां को वार्ड जो काउंसलर थी का वरी का MP MNA शिप जी न आहे। पर हितां ग़रीब भाइरनि जे लाइ, ग़रीब असांजा जेके दोस्त आहिनि पाड़े में वेठल आहिनि, ख़ासि करे मसण महलो जेके असांजा वार्ड आहिनि, कोराई कॉलोनी खां वठी मसण महलो, इंदर कॉलोनी, कच्चा फाटक ऐं यको जेको स्टेशन खां वठी न दुआ चौक ताईं ऐं कोराई साहिब जे मदरसे ताईं, इहे असांजे 3 नंबर वार्ड में कोई बि घुमी सघंदो। ऐं तव्हां बि वेंदो त मां सम्झां थो रस्ते सां तव्हां हली न सघंदव, बदबू हूंदी, कचिरो हूंदो, घटियूं नालियूं ख़राबु हूंदियूं। इन जे लाइ इहो अहसासु कंदे असां हितां पाड़े वारनि जी ख़्वाहिश मुताबिक़ बीठा आहियूं। ऐं इनशा ताला असां सां जेके बि हितां जा पाड़े जा माण्हू आहिनि, ग़रीब माण्हू आहिनि, पार्टियुनि खां मथां थी सभई असांजी बाक़ाइदे इज़त करनि था, असांजी हिमत अफ़ज़ाई करनि था, असां सां गॾु बीठा आहिनि। ऐं उहे सभई पाण प्रोग्राम कराइनि था पिया, उहे चाहिनि था त असांजे पाड़े जो माण्हू हुजे। मां आज़ादु बीठो आहियां, कंहिं पार्टी जे तरफ़ खां का टिकेट न आहे। बाक़ी कुझु पार्टियुनि जी, PTI जी, GDA जी, फंक्शनल लीग जी, उन जी सभिनी जी मूंसां गॾु हिमायत आहे। उन सां गॾु हितां जा पाड़े जा माण्हू सभई असां सां गॾु आहिनि। इनशा ताला कोशिशि आहे त वार्ड थी जंहिंखे असां सियासत खे अॼुकल्ह हिन गंद कचिरे में विञाए छॾियो आहे त सियासत गंद थी वई आहे, पर असां इनशा ताला इहो साबित कंदासीं त सियासत इबादत आहे, ऐं इबादत सम्झी असां इनशा ताला हिनखे पंहिंजो निभाईंदासीं ऐं पंहिंजे वार्ड जे माण्हुनि सां जे खटी आयासीं त अल्लाह जे हुकुम सां ख़िदमत कंदासीं। ऐं दोस्तनि जी जेका पंहिंजे वसादार ऐं हिन पंहिंजी वार्ड जी लेवल आधार ते, म्यूनसिपल जे आधार ते असां संगत जी ख़िदमत कंदासीं इनशा ताला। ऐं असां सां उमेदु आहे त असांजो पाड़े जा माण्हू, इलाइक़े जा माण्हू असां सां साथ निभाईंदा, असांजी दिली मदद कंदा ऐं असां ख़ुशि आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु माजिद मैसर, जेकब न्यूज़, पनवाकल।